Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. नेपरा माहवार ऐं टिमाही एडजस्टमेंट जे मद में बिजली जी क़ीमतुनि में घटिताई जो ऐलान करे छॾियो। टिमाही एडजस्टमेंट में बिजली 1.99 रुपया फ़ी यूनिट सस्ती करण जी मंज़ूरी। फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत न उमाणियो वियो। फ़ैसिले मूजिबि घटिताई जी मंज़ूरी अप्रैल खां जून 2025 जे टिमाही एडजस्टमेंट जी मद में ॾिनी वई। बिजली जी क़ीमत में घटिताई कंहिं इलेक्ट्रिक समेत समूरनि डिस्कोस वाफ़ेदारनि ते लागू थींदी। नवां अघि अगस्त खां अक्टूबर 2025 ताईं 3 महीननि लाइ लागू थींदा। बिजली वाफ़ेदारनि खे इन घटिताई सां 55 अरब 87 करोड़ 40 लख रुपयनि जो रिलीफ मिलंदो। बिजली अघनि में घटिताई लाइफलाइन ऐं प्रीपेड वाफ़ेदारनि ते लागू न थींदी। नेपरा माहवार एडजस्टमेंट में कराची खां सवाइ समूरे मुल्क लाइ बि बिजली सस्ती करे छॾी। नोटिफिकेशन मूजिबि बिजली जून 2025 माहवार एडजस्टमेंट जे मद में सस्ती कई वई। वाफ़ेदारनि खे बिजली सस्ती थियण जो रिलीफ अगस्त जे बिल्स में मिलंदो। सखर में JUI जी मेज़बानी हेठि सिंध अमन जरगो कश्मीर खां कराची ताईं सिंध अमन मार्च करे CM हाउस ॾाढो धरणे जो ऐलान। बिरादरियुनि विच में हलंदड़ तकरार ख़त्म करण लाइ मेड़ मिंथ काफ़िलनि जे लाइ चोटी रुकनी कमेटी क़ाइमु। हतमी फ़ैसिलनि जे लाइ कराची में 25 अगस्त ते गॾिजाणी थींदी। अमन जरगे में डॉक्टर इब्राहिम जतोई, माज़म अब्बासी, तेगो तेगानी ऐं ॿियनि बिरादरियुनि जे मुअज़्ज़िज़नि जी शिरकत। अॻवाननि बदअमनी ऐं बिरादरियुनि विच में हलंदड़ तकरारनि जे ख़ात्मे जे हवाले सां तजवीज़ूं पेश कयूं। राशिद महमूद सुमरो, डॉक्टर इब्राहिम जतोई, माज़म अब्बासी ऐं ॿियनि अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 11 सेप्टेम्बर ते JUI जी मेज़बानी में सिंध अमन मार्च कश्मीर खां शुरू थींदो। CM हाउस ॾाढो धरणो हयो वेंदो। प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराइण, डॉक्टर किरपाल दास ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। आसरे ते वेठा हुजो, अदा ही खाई विया, हू खाई विया, छॾियो। उहो उनजो हिसाब वठो, ज़रूरु वठिबो। सिंधी जी तइलीम सां अवां नौजवाननि जे हर तकलीफ़ ऐं मुंहिंजो नियाणियुनि लाइ त सिंध में सची ॻाल्हि आहे, कुझु बि कोन्हे, ऊंदहि आहे त आउं अॼु अव्हांजे साम्हूं क़बूलदारी करियां थो। असां सभिनी हूंदे ऐं जे इहा नियाणियुनि में असां रोशनी न आंदी त ही क़ौम मौन जो दड़ो वरी हिकु दफ़ो थींदी। सची ॻाल्हि आहे त सिंध में कुझु न आहे, रुगो ऊंदहि आहे। अॼु सॼी दुनिया डिजिटल थी वई आहे। सिंध जे ॿारनि वटि लैपटॉप बि न ॾिसी ॾुख पहुतो। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस सलाहुद्दीन पंवर जूं उमरकोट डिग्री कॉलेज जे दौरे दौरान ॻाल्हियूं। जस्टिस सलाहुद्दीन पंवर गार्ड ऑफ ऑनर वठण खां इनकार करे छॾियो। पुलिस जे जवाननि सां गॾिजी उस्तादनि खे सलामी पेश, शागिर्दनि खे ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे जस्टिस सलाहुद्दीन पंवर चयो त नियाणियुनि खे तालीम न ॾिनी वई त हिकु भेरो ॿीहर ही क़ौम मुंझदड़ो थी वेंदी। इल्ज़ामनि खां पासो करे तालीमी इदारनि जी मालिकी कयो। असां पाण सभु कुझु ठीकु करे सघूं था। कराची जे एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन में लॻल बाहि बेकाबू थी वई। समूरे शहर जूं फायर ब्रिगेड गाॾियूं तलब। बाहि लॻण सबबि हिकु 4 माड़ फैक्ट्री जी इमारत रही पट थी वई। वधीक 3 फैक्ट्रियुनि जी इमारतुनि खे बि बाहि विकोड़े वरितो। 7 पोरियतनि खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वीडियो में ॾिसी सघिजे थो त बाहि लॻण बाद पोरियत पाण मुरादो इमारत ते लॻल लकड़नि ऐं बिजली जे थंभनि ज़रिए हेठि लही रहिया आहिनि। वॾे वज़ीर नोटिस वठंदे कमिश्नर कराची खे इंक्वायरी जो हुकुम ॾेई छॾियो। MD-CAT जी टेस्ट यूनिवर्सिटीज़ बदिरां IBA सखर तरफ़ां वरिती वेंदी। सिंध काबीना जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गुज़िरियल MD-CAT टेस्ट में कुझु बेज़ाब्तगियुनि सबबि दाख़िला पॉलिसी में तब्दीली कई वई आहे। दाख़िला पॉलिसी में शिफ़ाफ़ियत ऐं मेरिट असांजी पहिरीं तरजीह आहे। सिंध काबीना सिंध यूनिवर्सिटी जे ठठो कैंपस जे लाइ 100 एकड़ ज़मीन मुख़्तस करे छॾी। वॾे वज़ीर तालीमी मक़सदनि जे तहत ज़मीन जी क़ीमत 12,50,000 रुपया फ़ी एकड़ मुक़ररु करे छॾी। सिंध काबीना कोविड-19 जे हेल्थ टेक्नीशियन ऐं सपोर्ट स्टाफ जी ख़िदमतुनि में बि 1 साल जी वाधि करे छॾी। पघार 28,000 रुपयनि मां वधाए 40,000 रुपया करण जी मंज़ूरी। अमेरिका पाकिस्तान में मादनियात ख़ासि तौर टामे जे शोबे में सीड़पकारी में दिलचस्पी ज़ाहिर करे छॾी। वफ़ाक़ी हुकूमत क़ौमी असम्बली में तफ़सील पेश करे छॾिया। अमेरिका रिफाइन कयल टामे खे 50% टैक्स खां छूट ॾेई छॾी। दस्तावेज़ुनि मूजिबि अमेरिका खे रिफाइन कयल टामो बरामद करणु पाकिस्तान लाइ फ़ाइदेमंद साबित थी सघे थो। सॼी दुनिया में ईंदड़ सालनि में टामे जी घुर्ज वधंदी। पाकिस्तान खे हिकमत अमली जे तहत सीड़पकारी ऐं जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करणो पवंदो।
इहे क़दम पाकिस्तान खे आलमी सतह ते मादनियात जे ज़िम्मेवार सप्लायर जे तौरु मुतारिफ़ कराईंदा। वफ़ाक़ी हुकूमत टैरिफ लागू थियण सां पाकिस्तान खे $1 अरब जो नुक़सान थियण जी तसदीद करे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर जाम कमाल चयो आहे त अमेरिका पाकिस्तान ते टैरिफ 29% मां घटाए 19% करे छॾियो आहे। टैरिफ घटि थियण सां अमेरिकी मार्केट में पाकिस्तानी शयुनि जे विकिरे में वाधि थींदी। वफ़ाक़ी हुकूमत जो 3 मरहलनि में 24 सरकारी इदारनि जी निजकारी जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान क़ौमी असम्बली में तफ़सील पेश करे छॾिया। पहिरें मरहले में PIA, रोज़वेल्ट होटल ऐं ज़रई तरक़ियाती बैंक जी निजकारी थींदी। आइस्को समेत 3 डिस्कोस जी निजकारी बि कई वेंदी। ॿिए मरहले में यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन ऐं 4 जिनकोस जी निजकारी कई वेंदी। लेस्को समेत 6 डिस्कोस जी बि निजकारी थींदी। नंबर प्लेट ते बयानबाज़ी कंदड़ सियासत मां आउट थियल आहिनि। फ़ी ख़त्म करे मुफ़्त में नंबर प्लेट्स ॾिनियूं वञनि त मसइलो ई ख़त्म थी वेंदो। पुरअमन जिदोजहद हुक्मराननि खे छिरकाए छॾियो आहे। नफ़रत वारी सियासत खे आवाम रद्द करे छॾींदो। SUP सरबराह सैयद ज़ैन शाह जूं मोरो में मीडिया सां ॻाल्हियूं। सैयद ज़ैन शाह चयो त मोरो वाक़ियो तहरीक खे ख़त्म करण जी कोशिश आहे। मुतासिरनि जी क़ानूनी मदद करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह जल्द पुरअमन तहरीक मोरो मां शुरू कंदासीं। नून लीग ऐं पीपल्स पार्टी क़यादत नैब सटियल आहिनि। करप्शन ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि खे इज्तिमाही तौरु उथी बीहणो पवंदो। शिफ़ाफ़ इलेक्शन ऐं सियासी क़ैदियुनि जी आज़ादी लाइ तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान जे प्लेटफॉर्म तां सॼे मुल्क में तहरीक हलाईंदासीं। ऐं कुंडरी में बदमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। शहर जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। शहरनि अमेरिकन चौक ते धरणो हयो। वापारियुनि समेत PTI अॻवान लाल माली ऐं ॿिया सियासी समाजी अॻवान शरीक थिया। अॻवाननि चयो त शहर ऐं भरपासे में बदमनी जे बाहि भड़कियल आहे। 3 ॾींहनि अंदरि फुर जूं 3 वारदातूं थियूं आहिनि। हिकु जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। बदमनी ते ज़ाब्तो आणे जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो।